नवगोठ में माह रमज़ान में भी गैस वारनि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी। गैस सहरी जे वक़्तु न ई वरी इफ़्तारी जे वक़्तु आहे। यूसी सोबो ख़ान मक्सी ॻोठ मसू साहड़ यूसी शाह पंजू सुल्तान ऐं ॿियनि केतिरनि नंढनि वॾनि शहरनि में गैस न हुअण सबबि शहरी परेशान ऐं हिन भलारे महीने में बि गैस वारनि जी मनमानी जारी। रोज़ेदार रोज़े जो ताम तैयार करण वक़्तु सख़्तु परेशान। ॿिए तरफ़ शहर जे सियासी समाजी अॻवाननि गैस जे आला ऑफिसरनि खे अपील कई आहे त नोटिस वठी नवगोठ सोबो ख़ान मक्सी मसू साहड़ शाह पंजू सुल्तान ऐं ॿियनि शहरनि में गैस जो प्रेशर वधाए गैस ॾिनो वञे। ऐं उन्हनि चयो त असां वटि 24 कलाक ई गैस बंदि रहे थो। ऐं उन्हनि वधीक चयो त छा असांजा ऑफिसर हिन भलारे रमज़ान जो बि ख़्याल नथा रखनि जो वक़्त ते गैस ॾियनि। अगरि उन्हनि बाला ऑफिसरनि नोटिस वठी गैस न ॾिनो त ॿी सूरत में असां शहरियुनि सख़्तु एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।